अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां नूर अली सोलंकी। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध ईशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं भिरिया खां अलीज़मा कलोड़े जी। भिरिया रोड मोटरसाइकिल फुर कोशिश मज़ामते ॻोठाणो ज़ख़्मी, सीसीटीवी फुटेजिस हथ। भिरिया रोड अलअज़ीम फलूर वटि 3 नामालूम जवाबदारनि पारां मोटरसाइकिल फुर जी कोशिश दौरान मज़ामते ॻोठाणो इमरान रांझा खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। भिरिया रोड इस्पताल मुंतक़िल, तशद्दुद ऐं मज़ामत जा फुटेजिस सिंध ईशूज़ टीवी हथ करे वरिता। उन सिलसिले में ज़ख़्मी इमरान रांझा ॿुधायो त 3 नामालूम बुटूं बदल जवाबदार सुबुह सवेर भिरिया रोड वेंदे अलअज़ीम फलूर वटि हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। न ॼण तां तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी कयो। रस्ते तां गुज़रंदड़ माण्हुनि खेसि बचाए वरितो, जॾहिं त उन मामले जी साम्हूं लॻल कैमरा जा सीसीटीवी फुटेजिस सिंध ईशूज़ टीवी पिणु हथ कया, जिन में ॾिसी सघिजे थो त जवाबदार ॻोठाणे मथां तशद्दुद करे रहिया आहिनि। ज़ख़्मी ॻोठाणे खे भिरिया रोड इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त इतला बावजूदि भिरिया रोड पुलिस न पहुती फोरू हवाई फायर कंदे फरार थी वञण में कामयाब। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध ईशूज़ न्यूज़ टीवी।